अस्सलाम वालेकुम नाज़रीन, तव्हां ॾिसी रहिया आहियो GM न्यूज़। ख़बरनि ऐं अपडेट जे सिलसिले खे अॻियां वधाईंदा तव्हांखे मातली खां रिपोर्टर राजेश कुमार जी ही रिपोर्ट ॾींदा हलूं। योम मई छा अॼु पोरियत जी मोकल आहे? तफ़सील मूजिबि अॼु 1 मई आहे ऐं सॼी दुनिया में पोरियत जो आलमी ॾींहुं आहे, जेको 19वीं सदी जे आख़िर 1899 में शिकागो में पोरियत खां 15 खां 16 कलाक कमु कराईंदा हुआ। इन खां पोइ 1986 में अमेरिका जे शहर में पोरियत फरमाईंदड़ जे ख़िलाफ़ पोरियतनि रोडनि ते अची पंहिंजा हक़ घुरिया हुआ ऐं उन्हनि जी वॾे तइदाद खे गोलियूं हणी क़त्ल बि कयो वियो हो। पोरियतनि जे उन तहरीक जे नतीजे में उन्हनि खे बाद में हफ़्ते में 1 कलाक मोकल ऐं 24 कलाकनि मां 8 कलाक कमु करण जो हक़ मिलियो, जेको हक़ पूरी दुनिया जे पोरियतनि खे मिलियल आहे। असां पाण वटि ॾिसूं त छा अॼु पोरियतनि जे आलमी ॾींहुं जे मौक़े ते आम मोकल करणु खपे, पर अफ़सोस आहे असां उहो मोकल वारो हक़ अॼु बि मोकल वारे ॾींहं ते इन्हनि खे मोकल जेको रंग, नस्ल, मज़हब खां बिल्कुलु बाला असर आहे ऐं पूरी दुनिया में हिकु ई वक़्तु लागू आहे। बैंकूं, सरकारी ऑफिसूं, कोर्टूं, स्कूल ऐं ॿिया तालीमी इदारा बंदि आहिनि, पर छा असांजे शहरनि जूं बाज़ारूं ऐं दुकानूं पोरियतनि खे योम मई ते मोकल जो हक़ ॾियण जे लाइ बंदि आहिनि? जिन दुकाननि ते पोरियत कमु कनि था, छा इहे पोरियत अॼु जे ॾींहं खे मोकल जो ॾींहुं सम्झी पंहिंजो कमु बंदि रखे थो? समूरा शहर, मंडियूं, बाज़ारूं, दुकान, ट्रांसपोर्ट कारखाना छा आम ॾींहं वांगुरु अॼु बि खुलियल आहिनि? कंस्ट्रक्शन जा कम जारी आहिनि। उन जो मतिलबु उहो आहे त अॼु आम ऐं आलमी सतह जे मोकल बावजूदि पोरियतनि जी मोकल न आहे ऐं इहे पोरे सां लॻल आहिनि ऐं पोरियो करे रहिया आहिनि, जेका हिकु वॾे क़िस्म जी वॾी वायलेशन ऐं मज़दूरनि जी आलमी ॾींहं जी तौहीन आहे। मज़ीद ख़बरनि ऐं अपडेट जे लाइ ॾिसंदा रहो GM न्यूज़।